तव्हां मुहज़ब माण्हू आहियो, इन करे तव्हांखे चवां थो त मुंहिंजो नालो बि सही वठो, खान। तुंहिंजो नालो खानू हुजे या खान, मुंहिंजे हिन सां को बि सरोकार कोन्हे। मां सिर्फ़ तोखे इहो ॿुधाइण थो चाहियां त तो लाइ हू हद आहे, हुन हद खां हिन तरफ़ अॼु खां पोइ तूं या तुंहिंजूं ॿकरियूं मां न ॾिसां। रईस, ही मुल्क मौला जो आहे। जेकॾहिं हिन तरफ़ ॿकरियूं चारियां थो त कहिड़ो ॾोह थी पियो? मुल्क मौला जो आहे, पर हिन तरफ़ वारी ज़मीन हिन मौला जे बंदे जे नाले थियल आहे। हाणे मां घणो सब्र करे चुको आहियां खान, वधीक तुंहिंजी खौंस बर्दाश्त नथो करे सघां। जेकॾहिं अञा बि न मुड़े न त पोइ लोह खे कटण ऐं मोड़ण मिठल खान खूब ॼाणे थो। रईस, मां ॼाणा थो त तव्हां लोह खे कटण ऐं मोड़ण ॼाणो था, पर लोह जॾहिं गरम थी हथियार बणिजी पवंदो आहे त उनजी धार खे छुअण बि ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे। रईस, मुश्किल। अहिड़नि अणघड़ियल हथियारनि जा मुंहं ककोरण ऐं मोड़ण मिठल खान खूब ॼाणे थो। इन खां अॻु में मुंहिंजो कहर तो मथां किरे, मुंहिंजो तर छॾे हलियो वञ। ठीकु आहे रईस, वधीक गरम न थी। मां कोशिश कंदुसि त तुंहिंजी चुए में न अचां। कोशिश न, पर ही आख़िरी ऐलान जंग समझी छॾ। हाणे जेकॾहिं भुलिजी बि हिन जुए में ॿीहर माल काए आयो आई न त पोइ ही सॼो तर तुंहिंजे लाइ जंग जो मैदान बणिजी वेंदो। पोइ जेको मिठल खान जो कहर तो मथां किरंदो न, उनजो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे, पाण। जेको थींदो ॾिठो ईंदो। खान खे पुलिस बि सुधारे न सघी त तुंहिंजे धमकियुनि खां छा ॾिजंदो? भला घरा कुछ खाई पी आया हो या नेराने पादर खाई निकता आयो? वधिक तलब हुजेव त आवाने जाव। मेहरबानी कमदार, तुझी मेहरबानी। हींअर त तुझी महिमान नवाज़ी ॾिसी चुका आहियूं ऐं घणो कुझु खाई पी चुका आहियूं। वधीक तलब न आहे। ॿुध, मुंहिंजे अखियूं कूड़ू करे न न्यारींदो कर। कमदार ॾाढो ढिंगो माण्हू आहे। अरे बाबा, ॿारनि जी दिलि में थो करी। पर ॾिस न परूं, वात ॻाढ़ो छोरो कमदार सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए। इन्हनि प्रकार ने करे त पथर खाधा अथसि, पोइ बि सुधरियो त अञा कोन्हे को। बस कमदार बस, घणो थी वियो। उथ बाबा, हलो। अखियूं न ॾेखारे, कयई न पूरो, ॾेई न रतनि जी जर। कमदार, कमदार, तॾहिं ते आयलनि जी इज़त कबी आहे। पुत्र बाबा, जेकॾहिं इज़त जे लाइक़ु हूंदा न, उहे तॾहिं जा मुथाज कोन हूंदा आहिनि। वैसे ख़ैर बाबा। बाबा ने सही ख़ैर। वेहो वेहो। तव्हां सां इहा हालत कंहिं कई आहे? साईं, तव्हांजा हथ जिन माण्हुनि जे मथां आहिनि, उहे हथ असां ग़रीबनि जे मथां खॼण लॻा आहिनि। साईं, जबार ऐं अजो मुंहिंजो ऐं मुंहिंजे छोकिरे जो ही हाल कयो अथऊं। को त सबबु हूंदो, बग़ैर सबब जे हू एॾो ज़ुल्म छो कंदा? साईं, असां कमज़ोर आहियूं, बसि ज़ुल्म जो निशानो बणिजूं था। ग़रीबनि खे मारण जे लाइ सबब जी ज़रूरत न हूंदी आहे। बसि असां कमज़ोर आहियूं, इन जे करे ज़ुल्म था असां।